हाणे असां शागिर्दनि खे तकरीबी मुक़ाबले में शिरकत जी दावत ॾींदासीं ऐं उन तकरीबी मुक़ाबले जा जज हूंदा। इनाम पहिरियों सिलाई मशीन आहे, ॿियो पंखो आहे, ॿियो कूलर आहे। असांजे हुन तकरीबनि खे ॿुधण जे लाइ असांजा जज हिकु चीफ गेस्ट असांजा साईं गुलाम अहमद मेमन साहब, डॉक्टर भवनमल, डॉक्टर मोहनदास मंगलानी ऐं असांजा कोरस्तान जा मशहूर शाइर कमर कोरस्तानी, प्राइमरी तालीम जा सीनियर उस्ताद साईं उस्मान कासकरी साहब, इहे असांजा जज हूंदा ऐं असां शागिर्दनि खे तकरीब जी दावत ॾींदासीं। पहिरीं असां 6 क्लास जे नंढे शागिर्द फैसल खे दावत ॾींदासीं त उहो जी तव्हांजे साम्हूं तकरीब करणु जो मौजूद है सफाई। प्यारा दोस्तों, सफाई के बारे में असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त सफाई नसुब ईमान है। पाण सल्लम फरमाए त सदाई शहर में रहण चाहिए त पाण खे साफ रखो, जिते रहो उन जाइ खे साफ रखो। जंहिं शहर या ॻोठ में रहो था उनखे साफ रखो। हाँ दोस्तों, सफाई वाकई ईमान जी सलामती है, सेहत जी सलामती है। कने डारे कुझु चयो आहे सफाई ऐं बीमारी कॾहिं बि घर में गॾु न वेंदा आहिनि। असां इंसान पंहिंजे माहौल खे साफ़ सुथरो रखंदे कॾहिं बि बीमारी असां ऐं असांजे ॻोठ ऐं शहर में न ईंदी। साईं मुंहिंजी नंढपिण रहीम जो हिकु तजुर्बो ॿुधायां त कई सिहतमंद माण्हू खां उनजी सिहत जो राज़ पुछियो आहे त उहो ज़रूरु चवंदो असांजी मुंहिंजी सिहतमंद रहण जो असुलु राज़ आहे सफ़ाई। साईं सफ़ाई ते छा ॻाल्हि काफ़ी ॾह माण्हू महफ़िल में वेठल आहिनि जेके सफ़ाई ते तव्हांखे लेक्चर ॾींदा। आउं हुन बेत सां पंहिंजी तकलीफ़ जी पुॼाणी कंदुसि। सच जा साथी सुधार हुयासीं, कूड़ खे बांधी दूर असां, कीन कंदे में पातासीं ये दुनिया जाती दूर असां।